बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी से रहा दरिया न्यूज़ जो प्रोग्राम कश्मीर जो आवाज़ आऊं आहियां जो मेज़बान अफ़ज़ल अता कलवट। नाज़रीन, अॼु हिकिड़े अहम इशू ते तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। इंसानियत खे लताड़ींदड़ हैवान सिफ़त माण्हू रफ़ीक मलिक हिकु मासूम नियाणी सां 5 साल हिकिड़ी मासूम अलीशा सां ज़्यादती, मुसलसल ज़्यादती ऐं इज्तिमाही ज़्यादती करण खां पोइ जेको आहे उन नियाणी सां ज़्यादती ऐं उनजी माउ सां ज़्यादती, मां सम्झां थो हिकु असांजे सवालिया निशान आहे इंसानियत ते। हीअ असांजे कश्मीर जी सिविल सोसाइटी, सियासी समाजी ऐं मज़हबी तंज़ीमनि लाइ मां सम्झां थो हीअ सवालिया निशान आहे। असांजे चूंडियल नुमाइंदनि, सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ हुकूमत हुजे, हुकुमराननि लाइ हीअ सवालिया निशान आहिनि। हीउ वाक़ियो को पहिरियों वाक़ियो न आहे। अहिड़ा वाक़िया मुसलसल पाकिस्तान में थींदा अचनि था, पर अफ़सोस इन जे लाइ असांजे पार्लियामेंट में कंहिं क़िस्म जो को बिल कोन्हे, कंहिं क़िस्म जो को कानून कोन्हे। अहिड़े दरिंदा सिफ़त माण्हुनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे, अहिड़ा ई क़िस्म जा मुतालबा अवाम तरफ़ां थियनि था। जॾहिं वाक़िया थियनि था, जंहिं शहरनि में वाक़िया थियनि था, उतां जा माण्हू जज़्बाती थी निकिरी अचनि था, उतां जा माण्हू एहतजाज कनि था, लेकिन उनखां पोइ उहो केस बिल्कुलु डामाडोल थी वञनि था। ऐं जेको बाअसर माण्हू पंहिंजो सोर्स विझी करे उहो मुतासिरीन खे जेको आहे ॾेती लेती करे उन्हनि खे दॿाइनि था, उन्हनि खे प्रेशराइज़ कनि था, पुलिस खे प्रेशराइज़ कनि था। इन इशू ते अॼु ॻाल्हि कंदासीं। असां सां गॾु जेको असांजो महिमान मौजूदु आहे, सिटीज़न वेलफेयर एक्शन कमेटी कश्मीर जो चेयरमैन मोहतरम अली मुराद चाचर साहब मौजूदु आहे। अली भाई, तव्हांजी महिरबानी असांखे टाइम ॾिनो। अली भाई, वाक़िया तव्हांजे अॻियां थी रहिया आहिनि, पूरे पाकिस्तान में थियनि था ऐं कश्मीर त मां सम्झां थो कश्मीर जी तारीख़ में पहिरियों इहो वाक़ियो आहे जेको थियो आहे। इन हवाले सां तव्हांजी एक्टिविटीज़ माशाअल्लाह सुठी रही आहे। तव्हां पहिरें ॾींहुं बि अस्पताल पहुता, उन्हनि खे डोनेट वग़ैरह बि कयो, अॼु बि तव्हांजो एहतजाज हुयो। बाक़ी शहरी तंज़ीमूं आहिनि, बाक़ी जेको आहे सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, छा उहे फेसबुक ते ई आहिनि? अहिड़े वाक़िए ते बि आवाज़ कोन था उथाइनि? छा चइजे इन्हनि लाइ? सभ खां पहिरें असीं दरिया न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं अॼु जे इन प्रोग्राम में असांखे दावत ॾिननि। असां साईं सभ खां पहिरियों इन वाक़िए जी मज़म्मत कंदासीं। मुसलसल नंढड़ी अलीशा सां 4 ॾींहंनि ताईं ज़्यादती कई वई आहे। उनखां पहिरें उन जी मदर सां इहो कयो वियो आहे। असां इन वाक़िए जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं इन में जेको पुलिस जो किरदारु रहियो उहो बि साराह जोॻो किरदारु हुयो, जंहिं जेको आहे जल्द अज़ जल्द उन जे जवाबदार खे पकिड़े करे उन खे जेल जे अंदरि उन्हनि खे अंदरि करे छॾियुनि। ऐं असां अॼु जेको एहतजाज रिकॉर्ड करायो आहे पूरे कश्मीर जा दोस्त असां सां गॾु हुया। इन में जेको आहे असां इहो ई मुतालबो कयोसीं त इन जवाबदार खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं उन जो जेको केस आहे ATC कोर्ट में हलायो वञे। उन खे अगरि असां चऊं त जेका कलम लॻाया विया आहिनि उन जे FIR में बिल्कुलु घटि आहिनि ऐं नाक़ाबिल बर्दाश्त कलम आहिनि। असांजो इहो ई मुतालबो आहे पंहिंजो पुलिस खां, DIG लाड़काणे खां, IG सिंध खां, वज़ीर आला सिंध खां, इमरान ख़ान साहब खां, वज़ीर आज़म पाकिस्तान खां, इहो ई मुतालबो आहे असांजो त इन किरदार खे बिल्कुलु क्लोज़ कयो वञे, इन जो चैप्टर ख़तमु कयो वञे, जीअं कंहिं ॿी अलीशा सां अहिड़ो वाक़ियो पेश न अचे। अली भाई, असांजा जेके सियासतदान आहिनि, ख़ासि तौर ते जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा आहिनि त फौरी उहे मीडिया ते अची वेंदा आहिनि, बयानु ॾींदा आहिनि। अॼु मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बि मज़म्मत कई ऐं तव्हांजो गवर्नर सिंध मोहम्मद इस्माइल बि मज़म्मत कई ऐं उनखां अलावा बाक़ी बि सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां अहिड़ा बयान ॾिठासीं मीडिया ते। पर हीअ सिर्फ़ु बयाननि जे हद ते हूंदा आहिनि। अमली तौर ते सिंध हुकूमत मां सम्झां थो पीपल्स पार्टी जी आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी चाहे त सभु कुझु करे सघे थो सिंध में। छा हिन माण्हू खे या जेके ॿिया 2 ॼणा फ़रारी आहिनि उन्हनि खे गिरफ़्तारी या जेको आहे सख़्तु सज़ा ॾियण जे लाइ का हुकूमत कंदी या का इहे माण्हू बीहंदा, को अदलिया इन ते कमु कंदी या बसि इहे बयाननि ते हूंदा? मोहतरम, असां सिंधी आहियूं, सिंध जा आहियूं। हमेशह सिंध सां इहो ई ज़ुल्म कयो वियो आहे त सिंध सां हमेशह ॿिटो मयार। पंजाब में अगर कोई वाक़ियो थे तो उते CPEC ते, मोटरवे ते कोई भी वाक़ियो थे तो उन्हीं जो एक्शन फिलफौर वरतो वञे तो। सेनेट में, क़ौमी असैम्बली में जल्द अज़ जल्द उन मसइले खे जेको आहे हल करे वठनि था। पर असांजा जेके सिंधी आहिनि, असांजा सबाजड़ा सिंधी, उन्हनि जो कोई भी आवाज़ ॿुधण जे लाइ तयारु न आहे। हाणे अॼु जेको नोटिस वरितो आहे गवर्नर सिंध ऐं वज़ीर आला सिंध
इहो जेको नोटिस अॼु वरितो आहे, असां चऊं था त तमामु बहितरीनु उन्हनि नोटिस वरितो आहे। सिर्फ़ु नोटिस जे हद ताईं न हुजे, असां इहो मुतालबो कयूं था सिटीज़न्स वेलफेयर एक्शन कमेटी जी टीम ऐं असांजा जेके बि दोस्त आहिनि इहो ई मुतालबो कनि था त इन किरदार खे पंहिंजो कैफ़र किरदार ताईं पहुचाइजे, जीअं वरी अहिड़ा वाक़िया न थियनि। सिर्फ़ु बयाननि ताईं न, उन्हनि खे कड़ी में कड़ी सज़ा अचे, उन्हनि खे वधि में वधि सज़ा अचे, जीअं अहिड़ा मासूम ॿारनि सां ॿिया वाक़िया पेश न अचनि। अली भाई, मूंखे इहो बि तव्हां ॿुधाईंदा हलो, तव्हां एहतजाज बि अॼु कयो, त छा इहा तव्हांजी जेकी तहरीक स्टार्ट कई आहे, इन एहतजाज से महदूद हुई या कोर्ट में भी उन्हनि जी हेल्प कंदा हो, या अहिड़ा एहतजाज वरी भी कंदा हो, को ज़िली सतह ते, को डिविजनल हेडक्वार्टर में, को सूबे हेडक्वार्टर में, अहिड़ा एहतजाज करण जा इरादा रखो था? अफ़ज़ल भाई, तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त पहिरें ॾींहुं जीअं वाक़ियो पेश आयो, मीडिया जे दोस्तनि असांखे जीअं इंफॉर्म कयो त असां पहिरें ॾींहं ते ई पहुची करे मासूम न्याणी वटि हमदर्दी जे तौरु असांजी पूरी टीम उते पहुती, उन्हनि सां बिल्कुलु माली असां ताउन बि कयोसीं। ऐं उनखां अलावा तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त असांजी हीअ तहरीक सिर्फ़ु अॼु ताईं न आहे, जेतिरे ताईं मासूम न्याणी खे, अलीशा खे इंसाफ़ न मिलंदो, असांजी इंशाअल्लाह इहा तहरीक अॻिते जारी रहंदी। सूबे लेवल ताईं इंशाअल्लाह असां वेंदासीं, जेकॾहिं सूबे ताईं असांखे सूबे सिंध ताईं इंसाफ़ न मिलियो त इंशाअल्लाह असां वञी करे कोर्ट, सुप्रीम कोर्ट वञी करे उन्हनि जो दरवाज़ो खड़काए इन किरदार खे इंशाअल्लाह पंहिंजे अंजाम ते पहुचाईंदासीं। महिरबानी अली भाई। दोस्तों, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं चेयरमैन साहब जो बि, ऐं असां एप्रिशिएट कयूं था उन सूबेदार खे, बुरड़े साहब खे, मोहम्मद बख्श बुरड़े साहब खे, जिन पंहिंजी फैमिली जा फ़र्द ॾेई करे इन औरत सां उते रेड करायो ऐं उन ज़ालिमनि खे गिरफ़्तार करायो। ऐं कश्मीर पुलिस जस लाइक़ु आहे। असां SSP मां इहो ई उमेदु रखूं था इन ते ATC जा केस बि दाख़िल कंदो ऐं इन खे जेको आहे, जेको इन जो किरदारु आहे, उनखे उन मंज़िल ते पहुचाईंदो। तव्हां मां इहा ई उमेदु आहे त हीअ जेकी तहरीक शुरू थी आहे, इन जदोजहद में जेको आहे शहरी बि निकिरंदा, सियासी समाजी ऐं मज़हबी धुरूं आहिनि उहे निकिरंदा, ताकी अहिड़े दरिंदनि सिफ़तनि माण्हुनि खे जेको आहे पंहिंजी मंज़िल ते पुॼाइजे। अहिड़ो दरिंदो सिफ़त माण्हू वरी जेको आहे अहिड़ो क़दम खणण लाइ तयारु बि न रहे। ऐं इहे ई जेके असांजी आला ऐवाननि ताईं, वज़ीर आला, CM, PM, सभिनि खे इहो मुतालबो आहे कश्मीर वासियुनि जो त हिन किरदार खे फांसी सरेआम ॾिनी वञे, ताकी अहिड़ो दरिंदो वरी अहिड़ी जेको आहे क़िस्म जी हरकत न करे। अवां पंहिंजे मेज़बान अफ़ज़ल अता कलवड़ खे इजाज़त ॾींदो। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ॿिए कंहिं इशू सां अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।